अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना इन्नी अस्कंतु मिन ज़ुर्रियति बिवादिन गैरि ज़ी ज़रअन इंदा बैतिकल मुहर्रम रब्बना लियुक़ीमुस सलाता फजअल अफ़इदतम मिनन नासि तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनत समराति लअल्लहुम यशकुरून। मोहतरम सामीन, सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहलो दर्स बयान थी चुको है, जंहिंमें सीरत रसूल पढ़े जा मक़ासिद बयान थिया आहिनि। अॼु जे दर्स में तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह मक्का मुकर्रमा जी बस्ती जो आगाज़ कीअं थियो इन मौज़ू ते इंशाअल्लाह वज़ाहत थींदी। मुअज़्ज़ज़ सामीन, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम इराक़ सां शाम साम्हूं सफ़र कयईं, पोइ शाम वटां मिस्र जी तरफ़ हिजरत कयईं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम। हाणे हमेशह सफ़रो हज़र में तौहीद जे परचम के बुलंद रखंदा हुआ, चाहे सफ़र में हुजे या हज़र में, घर में हुजे या किथे बि हुजे, हमेशह तौहीद जे परचम के बुलंद रखंदा हुआ अने माण्हुनि खे तौहीद जी तरफ़ दावत ॾींदा पिया। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हमरा इन जी घर वारी हज़रत सारा अलैहिस्सलाम हुई। उहा हिकिड़ी हसीन जमील औरत हुई। उन ज़माने में मिस्र जे बादशाह जी हिकिड़ी बुरी आदत हुई जो हर ख़ूबसूरत औरत के हासिल करण पंहिंजो हक़ समझंदो हो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी घर वारी हज़रत सारा जी अल्लाह तबारक व तआला इन बदबख्त बादशाह न सिर्फ़ हिफ़ाज़त कयईं बल्कि उन बादशाह वटां हिकिड़ी ख़ादिमा पिणु अता कयनि सारा अलैहिस्सलाम खे। उन ख़ादिमा जो नालो हाजरा हो। अॻियां हली करे इन ई हाजरा जे पेट मां हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम पैदा थियनि था। मुअज़्ज़ज़ सामीन, सारा ॾिसे थी जे इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम मथे बुढ़ापे जा आसार नज़र अचे था। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम बुढ़ापे जी दहलीज़ मथे पुॼी विया आहिनि, इन जा वार सफ़ेद थी विया आहिनि, इब्राहीम पोड़ो थी रहियो आहे। इरादो कयईं जे हाजरा के इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॾेई ॾियां ताकि इब्राहीम हाजरा सां निकाह करे शादी करे शायद कि इन हाजरा मां इब्राहीम जो को औलाद थिए, बुढ़ापे जो सहारो बने। ने इन ई हाजरा मां अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम के इस्माईल जहिड़ी औलाद नसीब फरमाए। लेकिन जॾहिं इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैदाइश थिए थी, इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम पैदा थियनि था, कि हिकिड़ी औरत में जलन या गैरत या रश्क फितरी चीज़ भी थी। हज़रत सारा के ईज हज़रत हाजरा साम्हूं थिया, यानी रश्क, गैरत, जलन वग़ैरह। हज़रत हाजरा के इन ॻाल्हि जो जर इल्मु थियो, इन ॻाल्हि जी जर ख़बर पई जे सारा अलैहिस्सलाम मुंहिंजे बारे में अहिड़ो ख़्यालु रखे थी, हाजरा पंहिंजे पुट इस्माईल अने शौहर इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम के कोठे इन घर मां रवानी थी वई। हलंदे हिकिड़े दरख़्त, हिकिड़े झाड़ निठा वेही करे आराम फरमायूं। इतां पहिरीं रवाना थींदे इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम हाजरा ने इस्माईल अलैहिस्सलाम के हिकिड़े अहिड़ी वादी में छॾिया विया जेको सुनसान वादी हुई। उते न पाणी हुई न इंसान को ॾिसणु, अहिड़ी वादी में छॾिया विया। जब उन वादी में छॾे करे वापसि मुड़णु लॻा, हाजरा कई भेरा हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां सवाल कयईं, पुछणु लॻी जे भला असांखे हिते कंहिंजे आसिरे छॾे वञो था, असांखे छॾे केॾांहुं रवाना थियो था। ॿ टे भेरा जर पुछे इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम को बि जवाबु न ॾिने, पुठियां नेरियो पनो। हाजरा अलैहिस्सलाम चवणु लॻी, भला हिन ॻाल्हि मथे अल्लाह जो हुकुम आहे? चवणु लॻी, छा तूं असांखे था छॾे करे रवानो थियो इन सुनसान वादी में, भला इन वाक़िए मथे, इन ॻाल्हि मथे, इन फ़ैसिले मथे अल्लाह जो हुकुम आहे?
हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए हाँ ही अल्लाह जो हुक्म है। हज़रत हाजरा चवण लगी त अल्लाह ताला असांखे ज़ाय नहीं करे। हीअ अल्लाह तबारक व तआला मथे तवक्कुल, अल्लाह मथे भरोसो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे घरवारनि खे छॾे करे रवाना थी विया। एतिरो दूर एतिरो लम्हो निकिरी विया जिन हाजरा इब्राहिम अलैहिस्सलाम खे नेरे सघे न इब्राहिम अलैहिस्सलाम हाजरा खे ॾिसी सघे। एतिरो लम्हो निकिरी विया। निकिरी करे काबे जी तरफ़ या बैतुल्लाह जी तरफ़ मुंहुं करे दुआ करण लॻा, रब्बना इन्नी अस्कंतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुक़ीमुस्सलात फजअल अफ़इदतम मिनन नास तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनत तमराति लअल्लहुम यशकुरून। ऐं असांजा पालनहार, ऐं असांजा रब, ऐं मुंहिंजी नस्ल खे हिकिड़ी बेज़रात वादी में छॾियो वञा थो, यानी हिकिड़ी अहिड़ी वादी, हिकिड़ी अहिड़ी जॻह मथे छॾे वञा थो जिते खेती बाड़ी न आहे, ने तुंहिंजी हुरमत वारे घर जे पासे में छॾे वञा थो। ऐं असांजा रब उन खे नमाज़ जी तौफ़ीक़ ॾिज। ऐं असांजा रब तव्हांखे उहा नमाज़ क़ाइमु कई तूं माण्हूअ जे दिलि खे अहिड़ो करे ॾे जो उन जी तरफ़ माइल थी वञे, ने उन खे हर क़िस्म जे फलह सां तूं रिज़्क़ अता फ़रमाए, तव्हांखे उहो तुंहिंजो शुक्रिया अदा कई, तव्हांखे उहो तुंहिंजो शुक्र अदा कई। मोहतरम मुअज़्ज़ज़ सामाईन, हज़रत इब्राहिम जेको खाधो पीतो खणिया वियो, हज़रत हाजरा ने इस्माइल अलैहिस्सलाम लाइ करे चंद ॾींहं खां बाद उहो खाधो पीतो ख़तमु थी वियो। हाणे बेचैनी वधी हुई, हज़रत हाजरा लाइ करे परेशानी वधी हुई। हिकिड़ी त पिंड जी जिस्म, हिकिड़ी त पिंड जी परेशानी, खाधे पीते जो कीन आहे, ॿई तरफ़ां हिकिड़ो सग़ीर बचो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी आवाज़, रोअण जी आवाज़ मां बर्दाश्त नथी करे सघे। वञे थी, दौड़े थी, हेॾां हुन चकर ॾिए थी, मां हुन खे खाधे पीते जो जुड़ी वञे या कोई इंसान जुड़ी नज़र अची वञे तव्हांखे हुन वटां खाधे पीते जो मंगी सघो। सफ़ा पहाड़ी मथे दौड़ करे चढ़े थी, नेरे थी, मैदान जे मथे नज़र दौड़े थी त को बि जानवर, को बि इंसान, को बि पाणी खाधे पीते वारो नज़र नथो अचे। हितां उतरी करे वरी वरवा मथे वञे थी, अहिड़ी तरह सां हलंदे फिरंदे दौड़ंदे 7 चकर थिया वञे था, लेकिन हज़रत हाजरा खे ख़बर नथी पए। अचानक हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अचनि था, हाणे ज़मीन जे अंदरि ज़मीन सां अल्लाह जे हुकम सां पाणी कढनि था। हज़रत हाजरा ॾिसी करे जल्दी अची करे उन पाणी जी तरफ़ वाड़ो बनाए थी, ताकी पाणी बेकार न थी वञे, पाणी ख़राबु न थी वञे, पाणी जल्दी ख़तमु न थी वञे। हाणे बुक भरे ठाह पिण जा भरे थी, पाणी बचे खे पीरे थी, अन पिंड खे पीरे थी। हज़रत अल्लाह जो नबी अलैहिस्सलाम इन वाक़े मथे तफ़सीर कंदे फरमाए था, यरहमुल्लाहु उम्म इस्माईल लौ तरक़त ज़मज़म औ क़ाल लौ लम तग़रिब मिन ज़मज़म लकानत ज़मज़मुल यौम ऐनम मुअय्यना। अल्लाह ताला हज़रत इस्माईल जी वालिदा मथे रहमतूं नाज़िल फरमाए, अगर उस ज़मज़म जे पाणी की इंज छॾे ॾिने वे या बुक न भरे वे त उहो अॼु हिकिड़ो ज़मज़म जारी यानी सारी कुमो हो। सामाईन, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हज़रत हाजरा खे चएं, ऐं जे दिलि में इहो ख़्यालु कढी विझा जे आंखे इन संसान मैदान में, इन संसान जॻह में बेसहारो छॾे मची थो। यकीनन अल्लाह तबारक व तआला पंहिंजे सचे बाने खे ज़ाय नथो फरमाए। मुअज़्ज़ज़ हाज़रीन, अहिड़ी तरह से हज़रत हाजरा व इस्माइल अलैहिस्सलाम जी ज़िंदगी बसर थींदी रही। हिकिड़ो उहो वक़्तु आयो जर हितां कबीले जुरहम जो गुज़र थियो। ये कहतानी हुआ, यमन सां तालुक़ रखंदा हुआ। जॾहिं इन जॻह ते पाणी ॾिठो तॾहिं हज़रत हाजरा अलैहिस्सलाम वटि हिते रे जी इजाज़त मंगियो, ख़्वाहिश ज़ाहिर कयूं जे अगरि आंजी इजाज़त वे त असां बि हिते रहूं था, असां बि हिते बसेरो कयूं आंजा पड़ोसी बनी करे। हज़रत हाजरा बख़ुशी इन इजाज़त ॾिने, मगर हिकिड़ी शर्त सां जे पाणी मथे आंजो को बि हक़ न हुजे। अहिड़ी तरह सां कबीले जुरहम वारा हिते रहण लॻा। आहिस्ता आहिस्ता पंहिंजे पड़ोसीअ खे, पंहिंजे ख़ानदान वारनि खे, पंहिंजे कबीले वारनि खे या जेतिरा बि इन जा कुटुंब कबीले मणी खे कोठे हिते बसंदा विया। अहिड़ी तरह सां इन बस्ती में तौसी थींदी रही, ये बस्ती आहिस्ता आहिस्ता वधंदी आई। अहिड़ी तरह से हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम उन बस्ती वारनि में रही करे अरबी सिखी वियो। अरबी सिखी विया त कबीले जुरहम कबीले वारा पंहिंजी धीउ जो वियांउ हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम सां करे ॾिनो।
एक वक़्तु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिते न आया। आख़िरकार हज़रत हाजरा जी जर वफ़ात थी हुई, हज़रत इस्माइल तशरीफ़ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तशरीफ़ खणी आया। इस्माइल घर न हुआ उन वक़्तु। पंहिंजी नौं सां ख़ैरो ख़ैरियत पुछूं त नौं गिले शिकवे में लॻी हुई जे असां मुसीबत वारी परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारियूं था। अहिड़ी माड़ा ॻाल्हियूं सुणे हज़रत इब्राहिम चए इस्माइल अचे त उनखे मुंहिंजा सलाम ॾिजा ऐं उनखे चइजो पंहिंजी घर जी चौखट बदिलाए छॾे। अक़लमंद हुआ इब्राहिम इस्माइल अलैहिस्सलाम। ॻाल्हि ॿी घरवारी सुणाए त सम्झी विया अचे वारो मुंहिंजो पे इब्राहिम हो अने जेको ॻाल्हि चई उहो इहा आहे जे पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिजो। ॿई निकाह कई हज़रत इस्माइल कई हिकु ॾींहं पुठियां या कई हिकु वरे पुठियां इब्राहिम अलैहिस्सलाम पाछा अचनि था। तेरप इस्माइल अलैहिस्सलाम करे नथा आवे। सवाल कई त इस्माइल केॾांहुं? इस्माइल आहे न। ख़ैरो ख़ैरियत पुछंदा हू औरत चए थी या अल्लाह जो शुक्र आहे हंसी ख़ुशी असांजी ज़िंदगी गुज़रे पई, असांजी ज़िंदगी में आसानी आहे, अल्लाह जो शुक्र आहे, परेशानी कीअं न मुसीबत न। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी नौं खे चओ जे इस्माइल अचे त चओ उनखे मुंहिंजो सलाम ॾे अने चइजा पंहिंजे घर जी चौखट न बदिलाए। इन सां पोइ मुराद ई हो जेको औरत तुंहिंजी निकाह में आहे इन औरत खे क़ाइमु रख, इन औरत मां हथु न कढ, इन औरत खे छॾिजी न। टे पिरा हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम वक़्त खां बाद आयो त हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ज़मज़म जे पाणी ते ठावा अने तीरनि जी मरम्मत कयूं पिए, तीरे खे बनाए पियूं। हज़रत इस्माइल अने इब्राहिम जी मुलाक़ात थी, गले मिलिया, ख़ैरो ख़ैरियत पुछूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चवणु लॻा कि मूंखे अल्लाह जी तरफ़ सां हिकिड़ो कमु मिलियो आहे, यानी तूं मुंहिंजी उनमें मदद फरमाए जे ज़मज़म जे क़रीब हिते अल्लाह जो हिकिड़ो घरु तामीर करिणो आहे। मुअज़्ज़ज़ सामीन, अहिड़ी तरह सां ज़मज़म जे आस पास में कबीला अचणु लॻा, माण्हू अचणु लॻा। अहिड़ी तरह सां ही बस्ती वधंदी हुई, कसीर तादाद में हिते कबीला जमा थी विया। अहिड़ी तरह सां हिकिड़ी वॾी बस्ती बनी हुई। अॼु जे ज़माने में हिकिड़ो अज़ीमी शहर बनी वियो आहे। इहे बि कुझु मक्का मुकर्रमा जी बस्ती जे आगाज़ जे ताल्लुक़ सां तारीख़ी मंज़र। अल्लाह ताला सां दुआ अल्लाह तबारक व तआला पाक सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुणण जी अने उन मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह अॻिलो मौज़ू हूंदो मक्का मुकर्रमा खाने काबा जी तामीर कितने पिरा थी या किन तरीक़े से थी। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।